नमस्कार दर्शकों, अहमदाबाद दूरदर्शन जे सिंधी प्रोग्राम सौगात में तव्हांजो हार्दिक स्वागत है। दोस्तों, इन प्रोग्राम के सिलसिले में अॼु असां तव्हांजी मुलाक़ात एक सिंधी फनकार सां कराए रहिया आहियूं। न सिर्फ़ सिंधी पर हू हिंदी ॿोलीअ में भी केतिरो ई तमामु घणो उस्ताद ऐं अॻिरो रहियो आहे। अहिड़ो हिकु फनकार असांजे अहमदाबाद जो हिकु कलाकार जंहिंखे नंढपण खां वठी गीत संगीत जो तमामु घणो शौक़ु रहियो। न सिर्फ़ गीत संगीत के सुर में उन सजायो पर उन सां गॾोगॾु नाटकनि में पिणु उन खूब पाण खे आज़मायो। समाज में उन केतिरा ई नाटक पाण कया, पेश कया। न सिर्फ़ एतिरो पर असांजे अहमदाबाद में सिंधियुनि जे नाटक में हिकु मंडल जो उसाईंदड़, उनजो बुनियादु ॾिनल शुरूआती में पिणु हो हुयो। नाटक के ख्याल खां हिननि साहिबनि नीलाम, मकान खाली आहे, समाज सेवक ऐं ॿिया केतिरा ई तमामु खूब मशहूर नाटक हिननि कया, जंहिंमें पागल, MP अहिड़ा नाटक भी हिननि खूब आज़माया। तंहिंसां गॾोगॾु हिननि पंहिंजा केतिरा ई गीत ऐं संगीता प्रोग्राम पेश कया। न सिर्फ़ अहमदाबाद में पर अहमदाबाद खां ॿाहिरि नंढपण खां ई हू कलाकार न सिर्फ़ कलाकारीअ में ई, न सिर्फ़ संगीत जे सुरनि में ई ऊचो रहियो पर गॾोगॾु हुननि पंहिंजे घर परिवार लाइ बि खूब पढ़ाई कई, पढ़ाई करे अॻियां वधिया, पंहिंजे घर परिवार खे बि तारियो ऐं हींअर हू रिटायर्ड हिकु सीनियर ऑडिट ऑफिसर आहिनि। अचो त असां तव्हांजी मुलाक़ात करायूं अहिड़ी असांजे हिकु सुहिणे फनकार सां, हिकु लेखक, हिकु गायक ऐं हिकु साहित्यकार। हिननि खे मां साहित्यकार तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां त साहित्य में हिननि केतिरा किताब लिखिया आहिनि, जिन किताबनि ते हर हिकु किताब ते, इहा जव ई ॻाल्हि आहे हिकिड़ी, हर हिकु किताब ते हिननि खे असांजे सिंधी अकाडमी पारां इनाम मिलिया आहिनि। खूब सभु हिननि खे इनामनि तौरु सन्मानित कयो वियो आहे। हिननि जो हिकु लेटेस्ट किताब जंहिं ते हिननि सचपच हिकु रिसर्च कई आहे, संगीत ते रिसर्च कई आहे। अहिड़ा असांजा फनकार असांजे विच में आहिनि। श्री अर्जन बंबाणी, श्री अर्जन बंबाणी साहब, तव्हांजो दूरदर्शन जे इन स्टूडियो में स्वागत आहे। नमस्ते। नमस्कार साईं अर्जन बंबाणी साहब, मां पहिरों शुरूआत में हिकिड़ो तव्हां सवाल इहो पुछंदुमि त असांजे दर्शकनि खे तव्हां ॿुधायो त तव्हांजो बचपन, तव्हांजो जनम ऐं तव्हांजे परिवार कहिड़ो ऐं कीअं रहियो थोरो। हाँ साईं, मुंहिंजो जनम जेको आहे सो सिंध जे हिकु ॻोठ ठारूशाह में थियो ऐं मुंहिंजी जनम तारीख़ 5/5/1941 आहे ऐं उहो ठारूशाह ॻोठ जेको आहे मास्टर चंद्र जो ॻोठ पिणु आहे। वाह साईं वाह। मां 6-7 साले जो होसि त विरहाङे जो ॾुखु सहणो पियो। उतां ॿियो दर्जो सिंधी पास करे असां हिंदुस्तान में आयासीं। जुदा जुदा कॉलोनियुनि में असांखे वसायो वियो सरकार जे तरफ़ां। पोइ वञी थाईंका थियासीं आहिस्ते आहिस्ते 2-3 सालनि खां पोइ। जी जी सम्झे तो पोइ हिते पढ़ाई कईसीं। पढ़ाई कंदे कंदे मां BA LLB कई। हाफ़िज़ जा इम्तिहान कठिन इम्तिहान हुआ, काफ़ी कठिन इम्तिहान, जेके हिकु ट्रायल सां पास करणु ॾाढो ॾुखियो थींदो आहे, उहे मां पास कया। ऐं मां उन ऑफिस में अकाउंटेंट जनरल ऑफिस गुजरात में हुउसि, जंहिंमें मां 42 साल सर्विस कई ऐं मां हिकु क्लार्क जे हैसियत में दाख़िल थियुसि। जी। क्लार्क जे हैसियत में दाख़िल थी ऑफिस जा केतिरा इम्तिहान ॾेई वाह। सीनियर ऑडिट ऑफिसर जे उहिदे ताईं पहुची रिटायर थियुसि। कुल मां सरकारी नौकरी 42 साल कई। उन सरकारी नौकरीअ में मां न सिर्फ़ु पंहिंजे सरकार जे कमनि सां रुधल रहियुसि पर मां सभ्यतिक कार्यक्रम में बि भाग वठंदो रहियुसि। असां सां गॾु असांजो हिकु दोस्त मुंहिंजो चिमनलाल शर्मा हो, जो हिंदीअ में ड्रामा कंदो हो। तंहिंसां गॾिजी मां पागल ड्रामा कयो, जंहिंमें मां शाइर जो रोल कयो। मकान खाली आहे, उन में मां शाइर जो रोल कयो। काफ़ी संगीत जी चटाभेटी थियूं ऑफिसुनि में, उन में मां बैर वरितो। उन्हनि जा मूंखे सर्टिफिकेट मिलियल आहिनि, मैरिज सर्टिफिकेट मिलियल आहिनि। तंहिंखां सवाइ हिकिड़ो जेको प्रोग्राम जेको आहे असांजे ऑफिस में अॼु ताईं बि न विसारियो वेंदो आहे, उहो आहे कवालीअ जो प्रोग्राम। असां हर ऑफिस जे हर सालियाने प्रोग्राम में हिकिड़ो कवालीअ जो प्रोग्राम ॾींदा हुआसीं
ऐं उहो कवाली जो प्रोग्राम एतिरो त कामयाबु वेंदो हो जो माण्हू उथंदा ई न हुआ, उन प्रोग्राम खे रखंदा ई पछाड़ीअ जो हुआ लास्ट में। त उहो जॾहिं कवाली जो प्रोग्राम जेसि ताईं ॾिसंदा न हुआ तेसि ताईं हाल खे न छॾींदा हुआ। त हुते मां पंहिंजे कल्चरल एक्टिविटी जेके हुयूं से ऑफिस में पंहिंजे जेको मूंखे कुदरत फितरत जेका संगीत ॾांहुं या रंगमंच ॾांहुं जेका मुंहिंजी फितरत नंढपण खां हुई उहा उते मां ॾेखारी, समाज में बि ॾेखारी। मां LLB ताईं पढ़ियुमि, पढ़ाईअ जे बारे में तव्हांखे ॿुधायो, मां जनम जे बारे में ॿुधायो तव्हांखे। तव्हांजो बचपन थोरो वक़्तु सिंध में गुज़रियो, तव्हां ॿुधायो हींअर, ऐं उन जंहिं जनम ते तव्हांजो जनम थियो जंहिं हंधि उते मास्टर चंद्र जो बि तव्हां ॿुधायो। नेचुरली तव्हांजे खून में संगीत अची वेंदो, जो मास्टर चंद्र जो नालो जुड़ियल आहे हुन सां। तव्हां हिते जॾहिं आया हिंदुस्तान में ऐं तव्हांजी पढ़ाई थी स्कूल में, त मां चवंदुमि त स्कूली जीवन जेको मूं थोरो तव्हांजे बारे में ॿुधो आहे त स्कूली जीवन में ई तव्हां ख़ूब संगीत में ॻाइण में अॻियां हुया, उनजे बारे में असांजे दर्शकनि खे थोरो ॿुधाईंदा। सही आहे। मूंखे हिकिड़ो कुदरत तरफ़ां नंढे हूंदे खां ई भॻवानु सुठो आवाज़ु ॾिनो हो, कुदरती। जी जी। मां को काई ट्रेनिंग ब्रेनिंग कान वरिती हुई। फिल्मी गाना ॻाईंदो हुउसि, मोहम्मद रफ़ी ॻाईंदो हुउसि, ॾाढी पिच मुंहिंजी हाई हूंदी हुई, ऐं कोई बि नओं मोहम्मद रफ़ी जो गानो ईंदो त उहो मां यादि कंदो हुउसि। यादि करण जो तरीक़ो बि हिकिड़ो अजीब तव्हांखे ॿुधाईंदुसि। जी ॿुधायो। त रोड तां लंघंदे लंघंदे राति जो उहो मां गुनगुनाईंदो ज़ोर सां ॻाईंदो वेंदो हुउसि। त पोइ माण्हू तव्हांखे कुझु चवंदा न? चवंदा पागल पियो थो वञे। त उहे गाना जेके आहिनि जेके उहे ईअं अहिड़े नमूने यादि कंदो हुउसि, छाकाणि ॿियो को वसीलो हो कोन जिते वेही रिहर्सल कजे या ॿियो कुझु कजे। ऐं मां स्कूल जे में एॾो प्यारो हुउसि संगीत जे ख़्याल खां, ॻाइण जे ख़्याल खां, जो जंहिं क्लास में मां पढ़ंदो हुउसि ॿिया क्लासनि जा बि मास्तर पंहिंजे फ्री पीरियड में मूंखे घुराए चवंदा भई अर्जन जो गानो ॿुधाए वञि। जी। त मां उन्हनि खे ख़ुशि कंदो हुउसि गानो ॿुधाए। उन खां पोइ लाइफ वरी अलॻि नमूने शुरू थिए थी, उहो वरी तव्हां जॾहिं सुवाल पुछो त तव्हांखे ॿुधाईंदुसि। न, तव्हां जीअं स्कूली जीवन में आयो, ख़ूब अॻियां वधिया, उन सां गॾु तव्हां पंहिंजी पढ़ाई बि कई, तव्हां पंहिंजे जीवन जे दरम्यान कहिड़ा कहिड़ा प्रोग्राम ऐं किथे किथे प्रोग्राम पेश कया संगीत जा, उहे तव्हां असांखे। हाणे हक़ीक़त में सही ॻाल्हि में ॾिसिजे त मां जॾहिं नंढो हुउसि, 6-7 साल जो हुउसि, त मुंहिंजो ॾाॾे सां ॾाढो सुठो यानी प्यारु हो, मुंहिंजो ॾाॾे मुंहिंजे मथां ॾाढो प्यारु हो। ऐं ठारूशाह में साईं गोदूराम जी हिकिड़ी दरबार हुई। जी। गोदूराम पंजाब मां अची सिंध में ठारूशाह वसिया, सूरदास आहे ऐं हिकिड़ा वॾा संगीतकार हुआ। असां त कोन ॾिठोसीं, पर मुंहिंजो ॾाॾो उन दरबार जो व्यवस्था प्रवर्तक हो, यानी भक्तियूं जेके पवंदियूं त उन्हनि जो अरेंजमेंट हू कंदा हुआ। ऐं मूंखे बि जिते बि जंहिं बि ॻोठ में भॻत पवंदी हुई मूंखे पाण सां गॾु वठी वेंदा। त उहे जेके सुर जेके सिंधी सुर उहो नंढपण खां वठी मुंहिंजे कननि में पिया। अच्छा, तव्हां हींअर भॻत जी कुझु ॻाल्हि कयो था, त भॻत जे बारे में? हा, त हिते जॾहिं विरहाङे खां पोइ हिते आयासीं त दरबारियूं ठहियूं, सभु कुझु थियूं, वर्सियूं मल्हाइजण लॻियूं, भॻत जेके सिंध मां लॾे आया उहे हिते अची उहे पंहिंजे प्रोग्राम ॾियणु लॻा। मास्टर चंद्र सरगर्म थी वियो, राम पंजवाणी सरगर्म थी वियो, भॻत अर्जन संस्थाऊं रोतन थिया, इहे थिया, झाराराम थिया, गोविंद भॻत थियो, भॻत मोटण थियो, इहे सभु आया। उन्हनि सभिनी पंहिंजो संगीत जे वर्खा करणु शुरू कई। साॻियो ई उहो ओज जेको सिंध में असांजो संगीत जो हो हिते। तव्हांजा प्रोग्राम इन ई क़िस्म जा हूंदा संगीत जा? मुंहिंजे मथां बि भॻत जो असरु काफ़ी हो, छाकाणि जिते बि भॻत पवंदी, इवन तंहिं टाइम ते त असांजे कुबेर नगर में जिते मां रहां थो पियो बिजली बि कोन हुई, त असां उन ऊंदहि में वञी उन टिकाणे में दरबार में जिते बि भक्तियूं थींदियूं हुई या संगीत प्रोग्राम थींदा उहो हिकु भॻत छॾींदा न हुआसीं। त उहे भॻत जा जेके सुर आहिनि, सिंधी सुर आहिनि जेके, उहे दिमाग़ में पियल ई आहिनि। ऐं कुदरत जेका मूंखे दाद ॾिनी आहे उन मेलाप सां थोरो घणो मूंखे ॻाल्हि निकिती आहे सुरनि जी, त तव्हां खां मां थोरी ॼाण हासिल करणु चाहींदुमि। तव्हां असांजे दर्शकनि खे ॿुधायो त जेके सिंधीअ में मुख्य सुर आहिनि, तव्हां संगीत जी सुठी रिसर्च कई आहे, त छो न असांजे दर्शकनि खे तव्हां ज़रूरु इहो ॿुधायो त जेके सिंधियत जा कुझु मुख्य सुर आहिनि उन जे बारे में थोरी ॼाण ॾियो। इहो सुठो सुवालु तव्हां कयो आहे। जी जी। असांजे सिंधी संगीत में शाह लतीफ़ जो काफ़ी
हथ आहे। शाह जे रसाले में जेके उन जा बि जेके बि सुर आहिनि, संगीत जी लिखां उनखे सुरनि खे असां सुर चवंदासीं, ॻाइण जा सुर, पर साहित्य जे ख़्याल खां सुरनि खे असां हिकिड़ो बाब जो मतिलबु सम्झंदासीं, भई सुहिणीअ जे बारे में सुर। त उन जो जेको रसालो आहे, रसालो माना रसाले जी मीनिंग आहे मैसेज। रसाले जी माने संदेश, रसाले जो माना आहे संदेश। त उन शाह साहिब जेका पोइट्री ॾिनी असांखे, ऐं पंहिंजा उहा जेका उनजी जेका पोइट्री हुई, उनजी तरतीब जेका आहे सा रागनि जे आधार ते कई वई। जीअं सुर कोहियारी आहे, सुर राणो आहे। हाणे इहे सुर कोहियारी माना हिकिड़ो जबल आहे, पर जंहिंमें ससुए जी कहाणी अची थी वञे, राणे में मूमल राणे जी कहाणी थी अची वञे, पर इन जूं लोक धुनूं आहिनि जेके सुर में ॻाई वञनि थियूं पियूं। अॼु जेको राणो आहे रिसर्च कई अथऊं त उहो सिंदूर सां मिली रहियो आहे। कोहियारी जेको राग आहे उहो जैव जयवंती सां मिली रहियो आहे। त अञा खोजना जे करे बाक़ी ईअं त असांजे सिंध जे मथां ईराननि हमिलो कयो, ग्रीकनि हमिलो कयो, अरबन हमिलो कयो, पर पंहिंजी असां असुलियत बिल्कुलु न छॾी। असां जेको संगीत जो राह पकड़ी उहा पंहिंजी हिंदुस्तानी संगीत जी राह पकड़ी। अॼु असांजो सिंधी संगीत जेको आहे, सिंधी संगीत जो जेको बुनियादु आहे भारतीय संगीत रही आहे। जेके बि असांजे राग रागड़ियूं आहिनि, मेन राग रागड़ियूं, हे त ॿ चारि जेके आहिनि अलॻि आहिनि, जेके बि राग रागड़ियूं आहिनि इहे सभु असां भारतीय संगीत रागड़ियूं ॻायूं था, उन में असां पंहिंजो सिंधी संगीत पेश कयूं था। त असांखे धारनि ॿियनि जिन जूं काहूं थियूं असांजे मथां, उन्हनि जे शफ़ाक़त या उन्हनि जे ॿोलीअ जो कोई एॾो असरु न पियो। असांजे ॿोलीअ जो असरु पियो हूंदो, केतिरा लफ़्ज़ असांजा मर्द थी विया हूंदा, पर असांजे संगीत ते असरु न पियो, असांजी तहज़ीब ते असरु न पियो, असांजे कल्चर ते असरु न पियो, असांजे सभ्यता ते असरु न पियो। असां हिकिड़ो उहा ई भारती जेको असांजे खून में हो उहो ई असां, यानी असां जेको वैदिक ज़माने खां वठी असांजे जेको खून में हो, या सिंधु सभ्यता जे टाइम में जेके असांजी सभ्यता हुई उहो असां क़ाइमु दाइमु रखीसीं। ॾाढो सुठो। मां चाहींदुसि त कुझु गीत जूं कुझु लाइनियूं असांजे दर्शकनि खे तव्हां पंहिंजे सुठे स्वर में ॿुधायो। हा, हाणे जॾहिं राणे राग जी ॻाल्हि निकिती आहे त हिकिड़ो राणे में मां ॿ टे सिटूं ॿुधाईंदुसि। जी। क्षमा बारी दे शब ओ बेली बिरह बाखूं कढियूं, मोट मराठी मेंधिरा राणा कारण रब, हाणे तुझी तात तलब ओ बेली कांग उड़ा यमका किजा, वेठी नित निहारिया राणा तुझी राह, मोटाए मागन ते आणी दे अल्लाह, हाणे सोडा तो गर साह नित राणा घणाई राज में, राणल तो बिन रात मूंखे वेठे वरे लॻे विया, राणल तो बिन रात मूंखे वेठे वरे लॻे विया, वेठे वरे लंघे विया, वेठे वरे लंघे विया, राणल तो बिन रात मूंखे वेठे वरे लॻे विया, सरतियूं शाह लतीफ़ चवे दातर ॾींदो ॾात, सरतियूं शाह लतीफ़ चवे दातर ॾींदो ॾात, राणल तो बिन रात मूंखे वेठे विरे लॻे विया, राणल
तो बिन रात मूंखे वेठे वर हलंगे। वाह साईं वाह, ॾाढो ॾाढो सुठो, मज़ो अची वियो, आनंद अची वियो। बसि साईं, तव्हां हींअर बि ॻाईंदा त रहंदा ई हूंदो ज़रूरु? ज़रूरु ॻाईंदो हा, आहियां। इहो छो जो खून में वसियल आहे, माण्हू छॾींदो कान्हे कॾहिं बि। अच्छा, मां ई तव्हांखां पुछां तव्हांजे हिन गीत संगीत ते, तव्हांजे सुरनि ते कहिड़े कहिड़े असांजे जेके सिंध जा, जीअं तव्हां नाला खयां, मास्टर चंद्र, भगत कंवर राम या ॿिया केतिरा भगत, उन्हनि जो कंहिंजो कंहिंजो तव्हां ते केतिरो केतिरो असरु आहे? हा, हक़ीक़त बि ॿ तव्हांखे ॿुधाइण विसरी वियो त स्कूली दौर खां जॾहिं निकितासीं त फिल्मी दुनिया जे ई चकर में हुआसीं, फिल्मी गाना बि ॻाईंदा हुआसीं। पर ओचितो हिकिड़ो बरेलीअ मां मास्टर आदर्श शाह स्कूल में अपॉइंट थियो क्लासिकल सिंगर जो। जंहिं क्लास हलाइण शुरू कया उन्हनि खां मां क्लासिकल म्यूज़िक थोरो सिखियुमि, वर्किंग नॉलेज। मां गवायो कोन रहियुसि, पर हिकिड़ो सुरनि जो बि हिकिड़ो उन तरतीब मिली ऐं रागनि जो बि थोरो ज्ञान वधियो ऐं ॻाइण खे कीअं पेश कजे, कहिड़े नमूने सुर ताल में पेश कजे, उन जी ॼाण मिली। त मुंहिंजे मथां तव्हां असर जी जेका ॻाल्हि कई, त मां ॿिनि महान कलाकार, सिंध जे महान कलाकार जेके वरी पैदा न थींदा, कहिड़ा कहिड़ा उहे, उन्हनि सां मां काफ़ी मुतासिर थियो आहियां। संत कंवर राम, भगत कंवर राम, ॿियो मास्टर चंद्र। इहे ॿ गायक जिन सिंधी संगीत जी हिकु छा चइजे, संगीत खे हिकु नई राह ॾिनी। राइट, हुन भक्ति संगीत में राह ॾिनी, हिन इश्क मिज़ाजी में राह ॾिनी, बिल्कुलु रूहानीअ में राह ॾिनी। इश्क मिज़ाजी जे ओट में रूहानी राह ॾिनी मास्टर चंद्र। भगत कंवर राम भक्ति संगीत में हो जी। तंहिंसां गॾु अॼु जे गायकनि में मूंखे महेश चंद्र बि काफ़ी मोहियो आहे। बिल्कुलु, मास्टर चंद्र जा मास्टर चंद्र जा फर्ज़ंद आहिनि, त उन बि काफ़ी मोहियो। ऐं मुंहिंजो तव्हांखे इहो ॿुधाईंदे मूंखे फ़ख़ुरु थिए थो त मास्टर चंद्र मुंहिंजो मासड़ थिए ऐं महेश चंद्र मुंहिंजो मासार थिए। तव्हांजे खून में ई जॾहिं उहो आहे, माना मास्टर चंद्र सां गॾु तव्हांजो वेझिड़ाइप बि रही, तव्हां सां गॾु रहिया हूंदा, ज़रूरु हुनखे ॿुधो हूंदो, ॾिठो हूंदो वेझो। त जेकॾहिं तव्हां असांखे ॿुधाइण चाहियो, दर्शकनि खे असांजे मास्टर चंद्र जो हिकु कलाम ज़रूरु हिकिड़ो तव्हांखे इंसिडेंट पर ॿुधाईंदुमि। जी ज़रूरु ॿुधायो, बिल्कुलु। हिते त हमेशह हर साल गरीबदास जे वरसी ते मास्टर चंद्र ज़रूरु हूंदा जी। लास्ट प्रोग्राम में मूंखे हुन सां गॾु हुन जा ॿ फर्ज़ंद गोप ऐं महेश चंद्र ॿई आयल हुआ जी। मूंखे बि हिन भेरे मथे स्टेज विहारियो, मूंखे ॾिनई इहो दिलो, जीअं दिलो वॼाए। सो मां मास्टर चंद्र मटको वॼाइण लॻुसि, मटको वॼाइण लॻुसि त वॼाईंदो पियासि त ईअं ई विच विच में मास्टर चुप थी वियो, चई हाणे ॾिसो तबलो ऐं मटको कीअं थो वॼे पियो। मां त खो थी वियुसि, मां हेॾो वॾो कलाकार मुंहिंजी टेस्ट वठी रहियो आहे, पर तंहिं हूंदे पार पइजी वियुसि। सम्झो त हाणे तव्हांखे मां हिकिड़ो मास्टर जो हिकिड़ो गीत ॿुधायां जी, असांजा दर्शक ज़रूरु साईं ख़ुशि थींदा। तव्हां वतन खां दूर आहियां, दर बदर आहियां, लाचार आहियां, सजन रोज़ रोज़ सारे थो, मां त उन जे क़रीब आहियां, विसारण सां न विसरां थो, मां माण्हू को अजीब आहियां। चवनि था वियो चंद्र कुसजी, चवनि था वियो चंद्र कुसजी, पर बराबर मां कुठल आहियां, कुठल आहियां मोहबत में, मां गई मुठल आहियां। पंहिंजे ख़्याल सां हिते घुमण आयो आहियां, पंहिंजे ख़्याल सां हिते घुमण आयो आहियां, निराला नज़ारा सुहिणा निराला नज़ारा ॾिसण आयो आहियां, पंहिंजे ख़्याल सां हिते। ओ मुंहिंजा सुहिणा, ओ मुंहिंजा जानी, ओ मुंहिंजा भाऊ,
मता चो चंद्र आ चंद्र ज़ात आला मता चो चंद्र आ चंद्र ज़ात आला लखे रूप मुंहिंजा लखे मुंहिंजा नाला रखे रूप मुंहिंजा लखे मुंहिंजा नाला नवा नवा नाला सुहिणा नवा नवा नाला रखण आयो आहियां पंहिंजे ख़्याल सां हिते घुमण आयो आहियां पंहिंजे ख़्याल सां हिते। वाह साईं वाह वाह, ॾाढो सुठो। दोस्तो, असांजो ही फ़नकार न सिर्फ़ु गीत ऐं संगीत में, न सिर्फ़ु गायकीअ में, पर ही संगीतकार असांजो साहित्य में तमामु घणो ऊचो आहे। उन सां गॾोगॾु हिन नाटक खेत्र में तमामु घणो ख़ूब पंहिंजो योगदान ॾिनो आहे। 60 जे दहाके में हिननि इहा ॻाल्हि शुरूआति कई आहे। अचो त हिननि जे साम्हूं उन्हनि खां ई पुछूं त तव्हां इन्हनि जी शुरूआति कीअं कई। भंभाणी साहिबु, तव्हां असांखे इहो ज़रूरु ॿुधायो त नाट्य खेत्र में तव्हां कीअं शुरूआति कई। हा, इन जी बि हिकिड़ी अहमदाबाद में जेका रंगमंच जी हलचल शुरू थी जी, उन जे पुठियां बि हिकिड़ो वॾो इतिहास आहे त असांजे कुबेर नगर में सदा हयात जीअतराम तरंग जी, उन जी हिंदी पाठशाला हूंदी, उते थलो हूंदो हो। 1956 खां वठी उते थलो माना स्टेज, थलो स्टेज वांगुरु ठहियलु हूंदो। उते अची आर्तवार ॾींहुं या हर आर्तवार ते या हर महीने जे आर्तवार ते अहमदाबाद जा अदीब जी कठा थींदा, जंहिंमें अर्जनास हूंदो हो, वशिंदास भाॻिया हूंदो हो, प्रेम प्रकाश हूंदो हो, वासुदेव मोही हूंदो हो, नंदलाल हूंदो हो, वेरो रफ़ीक हूंदो हो, ऐं ॿिया बि काफ़ी जीअतराम रुचंदानी हो, जीअतराम तरंग हो, काफ़ी असां बि कॾहिं नंढा हुआसीं वञी असां बि उन्हनि जो इहे अदबी रचनाऊं ॿुधंदा हुआसीं। ऐं तंहिंसां गॾु कॾहिं कॾहिं एजे उत्तम कीरत बाबाणी बि असांजे अदबुर में अदबी बैठकुनि में भाॻ वठंदा, छाकाणि जो हुननि सिंधियत जी लहर, सिंधी ॿोली बचायो, सिंधी ॿोलीअ खे विधान में आणियो, सिंधियत खे बचाइण जेका हलचल हलाई उन लहर में, ऐं राम पंजवाणी जेको चेटीचंड खे सिंधियत ॾींहुं करे मल्हाइण जो जेका तहरीक हलायो, उन जो असांजे मथां काफ़ी असरु थियो। ॾाढो सुठो। उन ई अदबी जेका सिंधी साहित्य संगत जी हुई, उन्हनि जा ई के ॿ, हिकिड़ो मूंखे यादि आहे गुरुनाथ सिंह हो, जीअतराम रुचंदाणी, जिन असांखे सिंधी संगीत जे गीत जी थोरी तरतीब ॾिनी। 2 असां एकांकी नाटक ठाहियासीं। त अहमदाबाद में चेटीचंड जो पहिरियों कल्चरल प्रोग्राम असां कुबेर नगर में आज़ाद मैदान ते ॾिनोसीं। असां को बि संस्था जो नालो न रखियोसीं, पर सिंधी संगत एकांकी पेश कईसीं। उन खां पोइ 1962 में चीन जी लड़ाई लॻी। कहिड़ो उहो एकांकी, कहिड़ो नाले सां? एकांकी नीलाम हो। नीलाम हो। ऐं उन खां पोइ 1962 में चीन जी लड़ाई लॻी। असांजे MGI स्कूल प्रीमाइसिस में नेशनल कॉलेज खुलियो। उते हिकिड़ो टोलिया साहिब प्रिंसिपल थी विया, जेको संगीत जो ॾाढो सितारिस्ट बि हो। त मिलान सारा भाई असांजे अहमदाबाद वासियुनि खे सुजाॻ करण लाइ, देशभक्ति भावना जाॻाइण लाइ, जवानी जो खून हो, त असांखे बि तयारु कई, गाना तयारु कराए देशभक्तीअ जा। त हिकिड़ो असां ट्रक कढी, वॾियूं 30 ट्रकूं सॼी रिलीफ रोड तां कढी ॻाईंदा वियासीं। त उतां बि असांखे प्रेरणा मिली। त पोइ वेरो रफ़ीक, मां ऐं गोवर्धन तनवाणी असां सोचियो छो न अहमदाबाद में बि टिड़ियल पखिड़ियल जेके बि कलाकार आहिनि हिकु हंधि कठो करे रंगमंच ऐं संगीत जो कुझु असां फैलाव कयूं, सिंधियत जे फैलाव लाइ, सिंधी ॿोली जे फैलाव लाइ। ऐं हिन में असां 1962 में सिंधु कलाकार मंडल जो बाहि विधोसीं, सिंधु कलाकार मंडल जो, ऐं चंद्र सावनानी खे असां जनरल सेक्रेटरी चूंडियोसीं, नेवंदराम सोनीअ खे प्रेसिडेंट चूंडियोसीं। पहिरियां प्रोग्राम शुरूआती असां अहमदाबाद कुबेर नगर जे MGI स्कूल जे स्टेज ते ॾींदा रहियासीं। पोइ अॻिते वधी आयासीं अहमदाबाद जे। ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाईं, तव्हां पाण पथर खणी करे उहा स्टेज पाण ठाहींदा हुआसीं, पंहिंजो पर्दा पाण लॻाईंदा हुआसीं। पोइ उतां आस्ते आस्ते अहमदाबाद जे टाउन हॉलनि में इन्हनि में पहुतासीं। पोइ ॿाहिरां इंडियो अचणु लॻियूं, मशहूरु थियासीं। त पोइ बड़ौदा वियासीं, इंदौर वियासीं, बुरहानपुर वियासीं, बॉम्बे वियासीं, काफ़ी शहरनि में वियासीं, प्रोग्राम ॾिनासीं। असां सिंधु कलाकार मंडल में हिकु विंगी न रखीसीं, रुगो ड्रामा खे अॻियां वधाइणो आहे, रंगमंच अॻियां। उन सां गॾु असां संगीत खे बि अॻियां आंदोसीं, संगीत बि ॻाईंदा हुआसीं।
ऐं संगीत जी जेके तर्ज़ हुजे असां ख़ुदि पाण ठाहींदा हुआसीं। जी उहे असांजी कापी न हूंदी हुई कंहिंजूं, या भगवती नावाणी वाह, गीत वाह। न ॻाईंदा हुआसीं, सतराम रोड न ॻाईंदा हुआसीं। असां पाण कवियुनि जूं शाइरनि जूं रचनाऊं चूंड करे उन जूं तर्ज़ूं ठाहे असां पाण ॻाईंदा हुआसीं। जी कापी कॾहिं बि न कईसीं। अॼु बि सिंधू कलाकार मंडल खे असांजो साईं चंद्र सांगणी साहिब तमामु संभाले वेठो आहे, सुठे बिल्कुलु नमूने बिल्कुलु पंहिंजो क़दुरु तमामु ॾेई रसद वेठो ॾेई आहे। करे बिल्कुलु जीअरो। हा, टाइम ॾेई वेठो हा आहे। त नाटकनि में तव्हां केतिरा ई नाटक बि कया। अहमदाबाद खां ॿाहिरि ॿिए किथे किथे तव्हां विया? मां ॿुधायो तव्हांखे, मुंबई, बड़ौदा, नडियाद, सूरत, बुरहानपुर, वाह वाह। ऐं साईं तव्हांखे निकिजे इंदौर, काफ़ी शहरनि में असां अच्छा, वियासीं। ही संगीत खां पोइ नाटक खां पोइ ओचितो तव्हां साहित्य में अची विया। साहित्य में छाकाणि जो सिंधीयत बि संगत में असां वेंदा रहंदा हुआसीं, जी 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 त उहो असरु त रहंदो, हुनजी रचनाऊं असां ॿुधंदा हुआसीं, असरु रहंदो। त शुरूआती दौर में मूंखे बि गोवर्धन तनवाणी हिमथायो त तूं बि लिख कुझु। जी जी जी। त पोइ मां हिकु तर्जुमो करणु लॻुसि थोरी शुरूआत में तव्हां तर्जुमे सां शुरूआत कई, छपजणु लॻियूं त हिमत वधी, छपियूं। कहिड़ा कहिड़ा किताब तव्हां तर्जुमो कया आहिनि? किताब न कया आहिनि, कहाणियूं या लेख कया आहिनि। अच्छा। उहे डिफरेंट मैगज़ीन में आयूं, काफ़ी साल थी विया। हम्म। ऐं मां आर्य समाज जो जी जेको कुबेरनगर ब्रांच आहे उनजो लाइब्रेरी इंचार्ज हुउसि। अच्छा। ऐं सिंधी साहित्य संगत जी जेका लाइब्रेरी, राजन लाइब्रेरी, उनजो बि इंचार्ज हूंदो हुउसि। त मां किताब डिस्ट्रीब्यूट कंदो हुउसि। मां जॾहिं मैट्रिक पास कई 59 में ॾेई आयुसि, त मां आर्य समाज जा सभु सिंधी किताब पढ़ियमि। वाह। लॻभॻि सभु सिंधी किताब पढ़ियमि, ऐं उन्हनि मां जेके बि सुठा सुठा लेखकनि जा वीचार हुआ उहे मां हेॾो वॾो नोटबुक ठाहिनि। हा हा। इन उमेद सां त उहे ते हली मूंखे मां शायदि हिकिड़ो लेखक बणिजां, कुझु थियां त उहो मूंखे शायदि कमु बि अचे। त उहा त कापी अलाए नोटबुक पंहिंजा जेके रचा हुजनि अहिड़ा के किताब तव्हांजा? हा, किताब हाणे स्टार्टिंग में पहिरीं जेको हो नाटक ऐं अदाकारी ते लिखियो, जंहिंमें रंगमंच जी क्राफ्ट ते आहे, एक्टिंग छा थींदी आहे, स्टेज छा थींदो आहे, लाइटिंग छा थींदो आहे, उन ते सॼो लिखियो। उन ते मूंखे गुजरात साहित्य अकादमी तरफ़ पहिरियों नंबर इनाम मिलियो। उन खां पोइ संगीत आचार्य मास्टर चंद्र, हेॾो वॾो डिस्ट्रिक्ट आर्टिस्ट सिंध, जंहिंमें जेके मुस्लमान हिंदू सभु प्यारु कंदा हुआ, जंहिं सिंधी संगीत जी काया पलट करे छॾी, उन जीवन ते सॼी दुनिया में कंहिं न लिखियो। संगीत आचार्य मास्टर चंद्र जो किताब लिखियो, उन ते मूंखे गुजरात साहित्य अकादमी तरफ़ां पहिरियों नंबर। हाणे ताज़ो जेको आहे सिंधी फिल्मी दुनिया में, हाणे असांजा केतिरा जवान जेके जॾहिं अञा फिल्मुनि जो, गूंगिन फिल्मुनि जो अञा आगाज़ थियो, बोलती फिल्मुनि जो आगाज़ थियो, त असांजा केतिरा जेके सिंध जा कलाकार इनाम पे गुजरात साहित्य अकादमी में पहिरियों नंबर इनाम मिलियो। हींअर वेझो तव्हांखे मास्टर चंद्र अकेडमी तरफ़ां बि मास्टर चंद्र अकेडमी अवार्ड ॾिनो वियो मूंखे। जी भवानी साहिब, हाणे वक़्त जी थोरी तक़ाज़ा आहे, मां तव्हांखां माफ़ी घुरंदुमि, तव्हां सां त ख़ूब ॻाल्हियूं ॿोलियूं करणी न वेही करे।